त अॼु असांजे विच में सभिनि खां पहिरियों प्रियंका केसवानी ऐं उन्हनि जो पप्पा डॉक्टर केसवानी जी उहे ईंदा। ऐं मां तव्हांखे हिकु माना ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि थो ॿुधायां, असांजी जेकी प्रियंका केसवानी आहे उनजो जेको आवाज़ु आहे उहा असांजी देवलाली जी, असां उनखे लता मंगेशकर चवंदा आहियूं। ऐं उन जा जेके बि गाना थींदा आहिनि उहे सिर्फ़ु सिंधीअ में ई ॻाईंदी आहे। ऐं उन हिकु कसम खाधी आहे कि मां पंहिंजे कैरियर में सिर्फ़ु सिंधी ई गाना ॻाईंदुसि, ॿियो कोई बि गानो मां न ॻाईंदुसि। त अचो त पहिरियों असांजी धीअ प्रियंका केसवानी ऐं उन्हनि जो पप्पा डॉक्टर केसवानी जी उन्हनि जो स्वागत था कयूं। पवन जी। डॉक्टर साहब हरिओम। जय झूलेलाल बेटा, जय झूलेलाल। आवाज़ बेटा तुंहिंजो नथो अचे, ॾिसो। हेलो, हा अचे पियो हाणे? हा बेटा, अॼु तूं सभिनि जे लाइ असां लाइ छा खणी आई सभिनीनि खे आहे? जय झूलेलाल। अॼु पंहिंजे खजाने मां छा असांखे ॿुधाईंदीअं? मां तव्हांखे अॼु ॿ गाना ॿुधाईंदसि। हिकिड़ो त आहे हा सिंधियुनि जा मेला, हिकिड़ो हा असांजे झूलण साईं जो गीत जीवे हा साईं। हा हा, ये त ॿई गाना शुरूआत तूं था कंटिन्यू। कयूं। हा यस। जी, हा शुरूआत था कयो। कयूं हाणे। यस। हा, सभिनी खे हिकु दफ़ो वरी जय झूलेलाल। मां आहियां प्रियंका केसवानी। त अचो त अॼु जे प्रोग्राम जी शुरूआत था कयूं झूलण जे हिन सुहिणे गीत सां, कलाम सां, जंहिंजो नालो आहे जीवे साईं जीवे। जीवे साईं ओ साईं जीवे साईं जीवे, जीवे साईं ओ साईं जीवे साईं जीवे। झूले मुर्शद ओ मुर्शद झूले, मुर्शद झूले, झूले लालड़ ओ लालड़ झूले, लालड़ झूले। ओ लाल कलंदर ओ लाल कलंदर ओ लाल कलंदर, लाल कलंदर झूले झूले झूले। तुंहिंजो मुंहिंजो मस्त कलंदर लाल कलंदर झूले, तुंहिंजो मुंहिंजो मस्त कलंदर लाल कलंदर झूले। लाल डेरो तुंहिंजो नालो, सिकवारनि खे तुंहिंजो सहारो। ओ लाल डेरो तुंहिंजो नालो, सिकवारनि खे तुंहिंजो सहारो। तीर्थो सबके दुलार, जीवे साईं ओ साईं जीवे साईं जीवे, जीवे साईं ओ साईं जीवे साईं जीवे। ओ झूले मुर्शद ओ मुर्शद झूले, मुर्शद झूले। ओ लाल कलंदर ओ लाल कलंदर ओ लाल कलंदर, लाल कलंदर झूले झूले झूले। तुंहिंजो मुंहिंजो मस्त कलंदर लाल कलंदर झूले, तुंहिंजो मुंहिंजो मस्त कलंदर लाल कलंदर झूले। त ही हो झूलण जो गीत। वाह बेटा वाह। हाणे ॿियो कहिड़ो अथव? ॿियो जेको गानो मां हाणे ॻाईंदसि उहो सभिनीनि सिंधियुनि लाइ आहे ऐं चए थो कि सिंधियुनि जा मेला हमेशह लॻंदा ई रहंदा। जिथे वाह बि वाह सिंधी वाह वाह हूंदा उन्हनि जा मेला हमेशह लॻंदा ई रहंदा। त अचो हाणे ही गीत मां तव्हां सभिनी जे साम्हूं पेश थी कयां। सिंधियुनि जा मेला हमेशह लॻंदा ई रहंदा। ॾुख हुजे सुख हुजे जेको बि हुजे, असां हिकु अहिड़ो समाज आहियूं जेको कॾहिं बि, जेको मां तव्हांखे पहिरियों ई चयोमांव, जेको न घबराए उहो सिंधी आहे, जेको सदा हमेशह मुस्कुराए उहो सिंधी आहे। त सिंधियुनि जा मेला त पके लॻंदा रहंदा। अचो तव्हांजो हिकु ॿियो हिकु गीत ॿुधूं। जी, सिंधियुनि जा मेला मेला मेला, सिंधियुनि जा मेला मेला सदा लॻंदा ई रहंदा। सिंधियुनि जा मेला मेला मेला, सिंधियुनि जा मेला मेला सदा लॻंदा ई रहंदा। सखर सिकंदराबाद हुजे, मुंबई हैदराबाद हुजे, सखर सिकंदराबाद हुजे, मुंबई हैदराबाद हुजे, गांधीधाम जी याद
हुजे ऐं सुहिणी हीरा वाट हुजे गांधीधाम जी यादि हुजे ऐं सुहिणी हीरा वाट हुजे मस्तनि जा मेला 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 मस्तनि जा मेला मेला सदा लॻंदा ई रहंदा ओ मुंहिंजा यार सिंधी गुले गुलज़ार सिंधी सुहिणनि में सुहिणी सिंधी सुहिणी में वाल सिंधी ओ मुंहिंजा यार वफ़ादार गुरबुरदार सिंधी ओ मुंहिंजा यार वफ़ादार गुरबुरदार सिंधी दुनिया जी गली गली में कनि था व्यापार सिंधी दुनिया जी गली गली में कनि था व्यापार सिंधी मस्तनि जा मेला 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 मस्तनि जा मेला मेला सदा लॻंदा ई रहंदा सिंधियुनि जा मेला 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 सिंधियुनि जा मेला मेला सदा लॻंदा ई रहंदा वाह बेटा वाह वाह लॻंदा ई रहंदा वाह बेटा वाह एकदम मज़ो अची वियो एकदम। हाणे अॼु तुंहिंजे पप्पा जो इनकाउंटर करणो आहे जी डॉक्टर हिकिड़ो साहब। मिंट डॉक्टर साहब जय झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु तव्हांजो इनकाउंटर करणो आहे। सभिनी महिमाननि खे जय झूलेलाल। डॉक्टर साहब मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां डॉक्टर, मूंखे ख़बर आहे तव्हांजी नंढी धीअ उहा बि डॉक्टर थी थिए। वॾी वॾी हीअ नंढी त आहे। पोइ त हीअ नंढी आहे पर वॾी हीअ ॾिसणु ईंदी आहे, नंढी उहा ॾिसणु ईंदी आहे। हा, ॾिसण में उहा थोरी नंढी आहे। हा, पर तव्हां असांजे हिन नंढी धीअ मथां छो इहो भई तव्हां भई हुनखे संगीत में विधो आहे? तव्हांखे ईअं न लॻे भई सॼे सभु घर भई डॉक्टर थियनि? हा, इहा बि ॻाल्हि सही आहे। हिकिड़ी बेबी त डॉक्टर ठही वई। हा, ॻाल्हि ईअं आहे की जंहिं महिल मां नंढो हूंदो हुउसि, स्कूल पढ़ंदो हुउसि, त मुंहिंजो हिकु दोस्त हूंदो हुओ सुशील। उहो ॾाढो सुठो गायक हूंदो हुओ, ॾाढो बढ़िया सुंदर ॻाईंदो हुओ। त हुनखे जंहिं महिल ॻाईंदा ॾिसंदा हुआसीं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। त हाणे असांजे दिमाग़ में संगीत त हो बचपन खां ई ॿुधण जी ॾाढी हूंदी, शौक़ु हूंदो हुओ ॾाढो। त हीअ जंहिं महिल आई असांजे घर में ॼाणी, त जंहिं महिल 3 क्लास में हुई त मां हिन खां पुछियोमांसि हिकु भेरो, बेटा तूं संगीत सिखंदी आहीं? त हिन हामी भरी। त मूंखे ख़ुशी थी। असांजे सौभाग्य नगर में हिकिड़ो म्यूज़िक क्लास हूंदो, त उनखे मां उन म्यूज़िक टीचर सां मिलायो ऐं उनखे उन ॾींहं खां उनखे हारमोनियम जी शिक्षा मिलणु चालू थी वई। त धीरे 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 ईअं पतो पियो त हिन जे आवाज़ में बि ॾाढी मधुरता आहे। पोइ ईअं कंदे 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 हे ॿार अॼु हिन लेवल ते अची पहुतो आहे। सिंधी संगीत में हिन जो नालो अॼु मालिक जी दया सां आहे, सुठो आहे। ऐं तव्हां जहिड़नि जो आशीर्वाद आहे त ॿार अॻियां वधे वेठे थो। अॻियां बि तव्हांजो आशीर्वाद रहंदो, असांखे उमेद आहे पूरी। न न डॉक्टर साहिबु, असांजी त हिकु इच्छा हूंदी आहे, असांखे हिकु अपेक्षा बि आहे असांजा ॿार हर क्षेत्र जे अंदरि अॻियां वधनि। हुनजे अंदरि नृत्य हुजे, संगीत हुजे, डॉक्टरी हुजे, CA हुजनि या प्रोफेसर हुजनि या अञा बि कुझु वॾे उहिदे ते वञनि, सरकारी उहिदे ते वञनि, इहा असांजी इच्छा हूंदी आहे। जी जी। पर हिन जेको क्षेत्र जे अंदरि आहे, गीतनि जे अंदरि असांखे ओतिरी चांस नथी मिले, सिंधी गीतनि खे ओतिरी चांस नथी मिले। त कीअं बाक़ी जेको प्रोफेशनल जी असां चऊं त असांजे धीअ जे मथां त थोरो अन्याय आहे। पर कंदी, हा, तव्हां जहिड़नि जो आशीर्वाद हूंदो ऐं अहिड़ा सुठा स्पॉन्सर्स मिलंदा त नया गाना बि ठहंदा। उमेद आहे असांजे दिमाग़ में 2-3 प्रोजेक्ट्स आहिनि कि नया गाना अचनि सिंधी। त उमेद कयूं था ऐं तव्हां जहिड़नि जो आशीर्वाद हूंदो त ज़रूरु ॿियनि खे बि चांस मिलंदी ऐं सिंधी संगीत खे बि अॻियां वाधारो ज़रूरु मिलंदो। असांजो सॼो आशीर्वाद असांजे धीअ जे मथां आहे, धीअ सां गॾु आहे। जिते बि कुझु असांखे सम्झण ईंदो की असांजी धीअ अॻियां हिन तां वधंदी, असां हुनखे, मां त हमेशह घुराईंदो आहियां, मूंखे जिते बि लॻंदो आहे भई हा भई प्रियंका जी ज़रूरत आहे, मां हुनखे घुराईंदो आहियां। पहिरियों फ़ोन ई मुंहिंजो हुन वटि ईंदो आहे। त तव्हांजो वीचार ॾिसी, तव्हांजो वीचार ॾिसी मूंखे ॾाढो सुठो लॻो। ईअं ई पंहिंजे ॿारनि जे मथां आशीर्वाद रखो। धन्यवाद।